हिकड़े ॾींहुं मूं पंहिंजे मालिक वज़नी जे घर में बुहारी पई ॾिनो त अचानक मूंखे वज़नी साहब ऐं संदसि साथियुनि जो आवाज़ ॿुधण में आयो। भॼी वञी दर जी विचनि मां ॿुधो हुअमि त चवनि पिया, आसू यस बॉस, मूं तोखे चयो त खतड़ा अगवा करिया, तूं हे नर अगवा करे छो? वज़नी साहब आऊं छा कयां? खतड़नि जी खोट लॻी पई आहे, खतड़ा लफनी कोन था। तुंहिंजी मर्ज़ी छा आहे त हिननि मर्दनि खे नचाए ऐं माण्हुनि खां पैसा कमाईंदासीं? माण्हू पैसनि जी जाइ ते जूता हणंदा, जूता। छा कयां तव्हांखे मां, छा कयां तव्हांखे? बॉस, तव्हां कुझु बि न कयो, तव्हां सभु मूं ते छॾे ॾियो। मां हिननि मर्दनि जूं मुछूं ॾाढी कूड़े बाक़ाइदे हिननि खे तयारु करे होटलुनि ते नचाए ऐं अहिड़ो हिन मां पैसो कमाईंदासीं, अहिड़ो हिन मां पैसो कमाईंदासीं, खतरनि जी त जाइ कान रहंदी। वाह कासू वाह, मूंसां रही रही दिमाग़ वॾो अची वियो अथई। छा कयां, मजबूर आहे। त पोइ देर न कर, सभिनी खे पाकी घुमराए, मेकअप कराए, मन माशू करे मुंहिंजे साम्हूं पेश कर। ठीकु आहे? खचरा थी राती न मज़ो ईंदो। पैसनि सां खेॾंदासीं, खेॾंदासीं। ज़ालिम इंसान, मां तव्हांखे ज़ुल्म हरगिज़ न करणु ॾींदमि। छोकिरी, तुंहिंजो दिमाग़ ख़राबु आहे छा? बाहि सां वेर थी विझी सड़ी रख थी वेंदी आहे। ॿुधो वज़नी, मां तुंहिंजी मुंडी खपे कंहिं कुतनि खे खाराए छॾंदुमि। अरे हेॾे ॾिसो था, अञा ॾिसो था। ख़बरदार जे अॻिते थिया हो त केरु वक़्तु आयो त तुंहिंजे बॉस जी मुंडी लाहे छॾंदसि। कंहिं बि चढ़ण जी कोशिशि कई आहे न त कोन्हनि सां परों करे छॾूं था। दादा, तव्हां भॼी वञो, डिॼो न, ही मुंहिंजे कब्ज़े में आहे। मूंखे छॾियो, वञोसि पोयां, वञो। वज़नी सां थी फिटाए टुकड़ा टुकड़ा करे छॾूं था।